शुरू खां ई वठी असांजो हॉट आइटम रहियो आहे त हीअ हमेशह जेको आहे सो सुठो माण्हुनि पसंदि कयो आहे। त हिन में अप एंड डाउन जो फंक्शन आहे, हेठि या मथे जिते बि हवा खपंदी आहे उते हलंदो आहे। हिन जी नई जेका प्राइस आहे उहा 17,100 रुपए ते पुॼी चुकी आहे, पर असां वटि ही ऑलरेडी जेको आहे सो मौजूदु आहे स्टॉक, जेको असां रमज़ान ऑफर में ॾियूं पिया था। प्राइस वधण खां पहिरियों ई असां हिन स्टॉक जी अरेंजमेंट कई त उनखे जीअं असां सुठे रेटनि में ॾेई सघूं। त हिन महिल असां वटि ही 3 मॉडल, जंहिंमें NG 9800 आहे, NG जो 9500 मॉडल आहे ऐं थर्ड में असांजो NG जो 9900 मॉडल आहे। इहे टई जेको आहे सो मौजूदु आहिनि। टिनिनि में आइस बैग्स जीअं हूंदियूं आहिनि मथियों पोर्शन असांजो तव्हांखे इहो ॾेखारींदा हलूं। टिनिनि में आइस बैग्स वारो फंक्शन बि आहे। हिन में 3 आहिनि, हिन में बि 3 आहिनि। ही वरी असांजो सिंगल आइस बैग वारो, डबल आइस बैग वारो आहे, जेको पहिरियां सिंगल में हूंदो हुयो। हाणे कंपनी हिन में जेको आहे सो 2 आइस बैग्स करे छॾियूं आहिनि, जंहिंजे करे हिननि जी कूलिंग जेका आहे तमामु बहितरीनु थी वेंदी आहे। कुझु अॼु हिंट्स बि ॾींदुमि, कुझु नंढा नंढा जेके आहिनि तव्हांखे टोटका ॿुधाईंदासीं गॾोगॾु त हिननि खे हलाइण जो सही तरीक़ो कीअं आहे। जेके माण्हू AC वग़ैरह सोलर ते अफोर्ड नथा करे सघनि त उन्हनि जे लाइ हिननि एयर कूलरनि मां केतिरो फ़ाइदो आहे ऐं केतिरो जेको आहे सो हिननि मां जेको आहे सो बेनिफिट्स वठी सघनि था। सभ खां पहिरियां अचूं था ऑफर्स ते, त रमज़ान जे हवाले सां हिननि में जेके ऑफर्स असां ॾियूं पिया था, हिन महिल 15,500 रुपए ते असां ही ऑफर में NG 9800 ॾियूं था, जंहिंमें हेठि मथे जो ऑप्शन बि आहे ऐं लेफ़्ट एंड राइट जी जेका आहे साॻियल उहा बि आहे। ऐं जेकॾहिं केरु क्वांटिटी ते अचे थो त इन में अञा फर्दर असां उन्हनि खे गुंजाइश ॾेई छॾींदासीं। हिन महिल सिंगल रेट जे हिसाब सां हिन एयर कूलर खे असां 15,500 रुपए ते रखियो आहे, जंहिंमें फर्दर मां वरी अर्ज़ु कंदुसि त जेको माण्हू क्वांटिटी में खणे थो, जेके दुकानदार हज़रात आहिनि, उन्हनि खे अञा वधीक जेको आहे सो हिन ते डिस्काउंट मिलंदो, जॾहिं त हिन जी नई प्राइस जेका आहे उहा 17,100 रुपया आहे। सेकेंड ते वरी जेकॾहिं असां अचूं था हिन पासे, त हिन पासे असांजो आहे NG 9500। हिन जो बि थोरो तमामु टाइट आहे। मां तव्हांखे गॾोगॾु हिननि खे हलाए बि ॾेखारियां थो त ही ऑन थियनि था, त ऑन थियण ते हिननि जो जेको आहे सो केतिरो प्रेशर रहे थो। हीअ असांजो फ़ैन जो हुयो। फ़ैन ते तव्हां हिन जी हवा ॿुधी सघो था। हिते माइक में गॾोगॾु हिन जो शोर ईंदो हूंदो। हीउ तमामु बहितरीनु स्पीड में हलंदो आहे। थ्रो जे हिसाब सां NG तमामु बहितरीनु रहियो आहे ऐं हिननि जी जेका आहे हवा उहा तमामु बहितरीनु रही आहे। शोर जे करे फ़िलहालु मां बंदि कयां थो। हिन ते जेको असां ऑफर ॾियूं पिया था हींअर 9500 वारो मॉडल, ही 14,500 रुपए में असां जेको आहे ऑफर रखी आहे ऐं हिन में फर्दर डिस्काउंट थींदो जेकॾहिं केरु अञा क्वांटिटी ते खणे थो त। अचूं था वरी 9900 मॉडल ते। 9900 मॉडल जेको आहे हिन में अप एंड डाउन कोन्हे ऐं बाटल्स जे हवाले सां अञा हिन में बाटल्स जेके आहिनि से घटि आहिनि, त उन हिसाब सां हिन जी वरी जेका आहे प्राइस उन्हनि ॿियनि खां थोरी डाउन आहे। हीअ अव्हांखे 14,000 रुपए ते ऑफर में मिली वेंदो हिन महिल ऐं हिन में आइस बैग्स 2 पवनि थियूं, प्लस में हिन में अप एंड डाउन वारो फंक्शन कोन्हे को, जेको असांजे हिन NG 9800 में आहे। इहो बक़ाया 2 मॉडलनि में अप एंड डाउन कोन्हे को। हिन महिल ही स्टॉक लिमिटेड बचो आहे ऐं उन में असां जेको आहे सो गॾोगॾु इहा ऑफर हलायूं पिया त जीअं ईज़िली माण्हू जेको आहे सो उनखे परचेस करे छॾनि। हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे प्राइज़िस ॿुधाईंदो हलां थो। 15,500 असां हेॾां ऑफर रखी आहे। उन खां पोइ हीउ जेको आहे असांजो 14,500 रुपए ते तव्हांखे मिली वेंदो ऐं हीउ 14,000 रुपए ते मिली वेंदो। हिननि टिनिनि जूं नयूं जेके प्राइज़िस आहिनि, हिन जी प्राइस नई जेका आहे उहा 17,100 आहे। हिन जी जेका आहे 16,500 आहे। हिन जी 16,200 आहे। पर हिन महिल डिस्काउंट ऑफर में ही तव्हांखे 14,000 रुपए खां वठी 15,500 जे दरमियान मिली वेंदा। हाणे अचूं था हिननि जे हल्कनि फुल्कनि टोटकनि ते। आमतौर ते माण्हू चवंदा आहिनि त यार एयर कूलर जी जेको आहे सो उहा कूलिंग मज़ो नथी ॾिए, त उन कूलिंग जे लाइ मां तव्हांखे कुझु हिंट्स ॾींदुमि। सभ खां पहिरियां त एयर कूलर खे हमेशह अहिड़ी लोकेशन ते रखो जिते ही बैक साइड खां या साइडुनि खां फ्रेश एयर खणे। हिननि खे हवा हमेशह फ्रेश खपे, ॿाहिरीं खपे। साॻी हवा खे जेकॾहिं तव्हां रोटेट कराईंदो त हीउ कूलर तव्हांजे कमरे में हब्स कंदो ऐं तव्हांखे पघर ईंदा, तव्हांखे कूलिंग महसूसु न थींदी। पर जेकॾहिं तव्हां हिन खे दर ते रखो था, कंहिं दरी जे ॿाहिरां रखो था, हिन जो मुंहुं जेको आहे सो दरी में सेट कयो था, हीउ कूलर बहितरीनु कूलिंग ॾींदा आहिनि। ऐं इन खां पोइ सेकेंड ऑप्शन जेको हिन जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं, स्पेशली DC कूलरनि लाइ मां हिंट ॾियां पियो दोस्तनि खे, त जेके माण्हू हिन में जेको आहे सो DC कूलर में रहनि था ऐं उहे चाहिनि था हिन जी कूलिंग वधीक हुजे, त हिननि में अंदरि जेको पंप लॻल आहे शाफ़ी जो, इहे डबल करे छॾियो। 2 पंप लॻाए छॾियो। तव्हां पाणी जे फ्लो खे तेज़ करे छॾियो। पाणी जो जेको फ्लो आहे उहो हिन जॻह ते ईंदो आहे मथां ऐं हितां खां बाटल्स ते पई हेठि वेंदो आहे। पाणी जी हिकिड़ी कुदरती नेचर आहे, त पाणी खे जेकॾहिं तव्हां हुनखे नेचर वाइज़ माना तव्हां जॾहिं हवा मां क्रॉस कराईंदा आहियो, गुज़ारींदा आहियो, त हुन मां हवा जंहिं महिल क्रॉस थींदी आहे त हू थधो जल्दी थी वेंदो आहे न। हाणे जेतिरो जल्दी रूटेशन हूंदी, जेतिरो तेज़ी सां पाणी रूटेट कंदो ऐं जेतिरो हुनखे घणी हवा लॻंदी, उहो ओतिरो जल्दी तेज़ थधो थी वेंदो आहे। मां पर्सनली हिते शॉप ते हिन महिल ही यूज़ कयां पिया थो ऐं हिन में असां डबल 2 शाफ़ी जा